नाज़रीन गडेजी मां के अहम ख़बर ॾींदा हलूं त गडेजी जी आवाम के ठेकेदारनि खां निजात ॾियण ऐं आवाम जी ख़िदमत करण जे जज़्बे सां मैदान ते आया आहियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार यूसी गडेजी जे आज़ाद पैनल जे ज़िले काउंसलर जे उम्मीदवार गुलाम अब्बास राजपर, चेयरमैन जो उम्मीदवार मदद अली शाहानी, वाइस चेयरमैन जे उम्मीदवार गुलाम बनी सहतो ऐं डॉक्टर गुलाम हुसैन भेलार शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि में गवर्नर गॾजाणियुनि खे ख़िताब कंदे कयो। शाह जी मशीन मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नज़ीर सोलंकी जी रिपोर्ट मूजिबि हुननि चयो त यूसी गडेजी खे मिलंदड़ फंडनि में गोभियूं हणंदड़नि सां मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। शहर जे मुख़्तलिफ़ क़ब्रिस्ताननि जे तहफ़ुज़ लाइ चौदीवारियूं ॾियण बदिरां सिर्फ़ उते काग़ज़नि जो पेट भरियो वियो आहे। हुननि चयो त गडेजी शहर तारीख़ी वापार जे हवाले सां मशहूर रहियो आहे, पर हिन शहर जी हालत खंडरात में तब्दील कई वई आहे। अवाम हाणे पंहिंजे हक़नि लाइ सुजाग थी चुको आहे। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोअज़्ज़िज़ीन हुननि जी हिमायत जो ऐलान कयो।